लतीफ़ साईं जो भेत आहे त सूरी मथे सेण कहिड़े लेखी सनड़ा जीला लॻा नेण ते सूर्याई सेज ते। दोस्त हिकु नौजवान जंहिं नंढी उमिरि में फांसी जे फंदे ते चढ़ियो पंहिंजी धरती ख़ातिर, तंहिंजो नालो हुयो हेमू कालाणी। ही पुराणे सखर में ही पैदा थियो ऐं हिन जे पीउ जेको हुयो, हिन जो पीउ जेको हुयो उहो वॾो ठेकेदार हो उन टाइम ते। हिन जो पहिरियों नालो राई हेमन हुयो, बाद में प्यार मां हुनखे हेमू सॾींदा हुया, बाद में हली करे हेमू कालाणी जे नाले सां मशहूरु थियो। 23 मार्च 1923 में जॾहिं हिंदुस्तान जी आज़ादी जी वेड़ हली रही हुई, तॾहिं हुर तहरीक जो वॾो ज़ोर हुयो ऐं महात्मा गांधी जेको हुयो हिंदुस्तान ख़ाली करायो तहरीक जे नाले सां जेका आहे तहरीक हलाए रहियो हो। बाद में ईअं थियो त जॾहिं हिन नौजवान खे ख़बर पई, 1943 जी ॻाल्हि थो कयां, 1943 में हिन नौजवान खे ख़बर पई त कुझु जेके फरंगी आहिनि, फ़ौजी आहिनि, उहे ट्रेन में अचनि पिया, बारूद जेके बि हथियार आहिनि उहे जदीद खणी अचनि पिया ऐं सखर खां ट्रेन क्रॉस थींदी। हिननि खे ख़बर हुई त तमामु घणी खूनरेज़ी थींदी। नेठि नौजवाननि में, सखर जे नौजवाननि में सुजागी पैदा थी। हेमू कालाणी पंहिंजे दोस्तनि सां गॾु वियो ऐं ट्रेन जी पटड़ी खे अखेड़ण लॻा, टोड़ण लॻा त उते हिकु फरंगी फ़ौजी जंहिंजो नालो फिरोज़ नालो हुयो, उन हिननि खे ॾिसी वरितो। ते हुनजा दोस्त जेके हुया हेमू जा सभु भॼी विया, पाण उते बीह रहियो। नेठि हुनखे फरंगियुनि काबू कयो। लगातार 22 ॾींहं हुन ते तशदुद कयूं। तशदुद करण इन करे कयूं त हू पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए, पर हू पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइम ऐं दाइम रहियो। हिन कंहिंजो बि नालो न ॿुधायो ऐं पंहिंजे साथियुनि लाइ हिकु वॾो मतिलबु पैगाम छॾियो त जेतिरा बि ॾींहं जियो पंहिंजी धरती लाइ जियो, पंहिंजे माण्हू वारनि लाइ जियो। पोइ छा थियो, कोर्ट मार्शल में ईअं हूंदा त नओं जेको नाबालिग ॿार खे सज़ा न आहे ॾिबी, कोर्ट हिकिड़ो माफ़ीनामो मतिलबु जारी कयो त भाउ हिन जे साथियुनि खे चई त हिन खां माफ़ीनामे ते साइन करायो। पर हेमू कालाणी चयो मां को ॾोह न आहे कयो जो मां माफ़ीनामे ते सही कयां। कुझु दोस्त ॿुधाइनि था त ही जेल में तमामु घणो ख़ुशि रहंदो ऐं चवंदो त जॾहिं बि मां आज़ादु थींदुमि, अॻिते अगरि मां आज़ादु थींदुमि त पंहिंजी धरती लाइ कमु कंदुमि, पंहिंजे माण्हू वारनि लाइ कमु कंदुमि। नेठि छा थियो, 23 अक्टूबर जी राति हिन खे फांसी ॾिनी वई हुई ऐं ही हिकु वॾो बहादुर ऐं उत्साह ॾींदड़ नौजवान हुयो जंहिं नंढी उमिरि में, पंहिंजी 19 सालनि जी उमिरि में फांसी जे फंदे ते चढ़ियो ऐं